हालानी शहर गाॾी मोहल्ला जे 12 वरियनि जी नारी शाज़िया गाॾी जी मुबैना अगवा ख़िलाफ़ वाटसन मर्द औरत ऐं ॿारनि नेशनल प्रेस क्लब हालानी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते नारी शाज़िया गाॾी जे पीउ न्याज़ अली गाॾी मां ज़ुलेखा गाॾी सहाफ़िन आॾो दाहिंदे चयो त 1 महीनो अॻु असांजी नाबालिग 12 वरियनि जी निगरी शाज़िया गाॾी खे शहर में मंशियात हलाईंदड़ बंदा उर्फ़ फारूक गाॾी निसार गाॾी ॿ अणसुञातल माण्हू राति जी ऊंदाहि में हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती अगवा करे विया। अहिड़ो इतलाह असां हालानी थाणे ते पिणु ॾिनो ऐं FIR दर्ज कराई, पर 1 महीनो गुज़री वञण जे बावजूदि पुलिस असां सां इंसाफ़ न कराए सघी आहे। निगरी वापसि न थी ऐं न ई जवाबदार गिरफ़्तार थिया। उल्टो जवाबदार असांखे फ़ोन ते मौतमार धमकी ॾेई रहिया आहिनि। वाटसन सिंध जे निगरान वॾे वज़ीर ऐं SSP नौशर फ़िरोज़ खे अपील कंदे चयो त असांजी निगरी बाज़ियाब कराए मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।